आज़ादी मार्च जो जीअं सिंध क़ौमी मां तरफ़ां कयो पियो वञे उन जो मक़सदु इहो आहे त ॿोॿरलो तव्हां वापसि मोटंदे चांग बिरादरी जा दोस्त जेके कुझु असांजी तनज़ीब जा वाबिस्ता बि हुआ उन्हनि मां 10 ॼणनि खे उन सूज़गी मां लाथो वियो, जिन मां 7 खे छॾियो वियो, जेके 7 अॼु हिन प्रोग्राम में हाज़िर आहिनि। ऐं 3 आमिर शोभान ऐं शोभे खे अञा ताईं उन्हनि न ज़ाहिर कयो आहे, न किथे उन्हनि खे अदालत में पेश कयो वियो आहे। अदालतूं ॿुड़ियूं उहे आवाजूं सज़ा ॾियारणु चाहियो त अरबाब भील खे सज़ा ॾियारे जॾहिं मर्ज़ी वारा आहियो करे सघो था। हिन अॻ में हालार खे सज़ा ॾियारे छॾी, कोर्टूं आवाजूं जी खपे थी करियो, छो उन्हनि कोर्टुनि में उन्हनि खे पेश नथा कयो। पर यादि रखो अवां जे लाइ अज़ाब आहे ॻाढ़ो झंडो, अवां जे लाइ अज़ाब आहे जीएम सैद फ़िक्र, अवां कई हिला हलाया ते ॿई शयूं ख़तमु थियनि। हा ख़ामोशी या थोरी थधाण थी सघे थी, पर ही ॻाढ़ो झंडो बुलंद रहंदो न, केरु हेठि नथो करे सघे, फ़िक्र सैयद केरु हेठि नथो करे सघे। जंहिंखे जेतिरो पंधु करिणो आहे ओतिरो कंदो, पर उहे जे सिर जो सांगो लाहींदा आहिनि, जिन खे पंहिंजे सिरनि जी परवाह न हूंदी आहे, उहे हिन इश्क जी मंज़िल में सिर ॾेई सघनि था पर सिर झुकाए नथा सघनि। हा हरीसर साहिबु चयो सिर झुकंदो आहे 2 हंधनि ते, हिकिड़ो धरतीअ लाइ, ॿियो महबूब जे क़दमनि में। सो महबूब असांजी महबूब बि धरती आहे, असांजा सिर आहिनि, तो हिन धरतीअ लाइ वक़ुफ़ आहिनि। जॾहिं बि झुकिया जॾहिं बि कटिया त हिन धरती जे इश्क में कटिबा ऐं झुकबा, ॿिए हंधि नथा झुकी सघनि। सिंध जी आज़ादी जो वज़न तव्हां असांजे कुलनि ते आहे, हिननि दोस्तनि जो भरजलो बि असांखे थियणो आहे। आख़िर में वरी बि अव्हांखे इल्तिजा आहे, पंहिंजी जदोजहद जारी रखो, दुश्मन केॾो बि सगारो हुजे, अवामी कुवत ते आॻियो सच ॾे ॾाढो ज़रूरु झुकंदो, अव्हांजा दोस्त ज़रूरु आज़ादु थींदा। जीए सिंधु देश, जीए साईं जीएम सैद, जीए सुपे सालार क़ौमी तहरीक मोहतरम अब्दुल्ला हैदारी सर।